जी स्टार्ट पोजीशन, एंड पोजीशन, फिल्टर, एनिमेशन, म्यूज़िक, यानी असां उन में प्रीवियस वीडियो में सीखी आया आहियूं। हिन वीडियो में असां वीडियो क्रॉपिंग एंड टाइटलिंग सिखंदासीं। ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियां मां तव्हांखे ॿुधाया प्रीवियस वीडियो में त मीडिया मां असां पिक बि आणे सघूं था ऐं वीडियो बि आणे सघूं था। ठीकु आहे। मां काई बि मीडिया मां वीडियो खणी थी अचां। ठीकु आहे। फॉर एग्जाम्पल मां हिकिड़ी वीडियो खणी आई आहियां। मोहम्मद अली जना वो मुसलमान थे पाकिस्तान। ठीकु आहे। कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां वीडियो जो पहिरियों टुकड़ो कटणु चाहींदा आहियूं। असां चवंदा आहियूं त असांजी जेका वीडियो स्टार्ट थिए उहा अध खां थिए, यानी पहिरियों टुकड़ो हुन में न हुजे। फॉर एग्ज़ाम्पल मां चवां थी त हेतिरी वीडियो यानी हेतिरो टुकड़ो मुंहिंजी वीडियो में न हुजे ऐं मुंहिंजी वीडियो जेको आहे स्टार्ट ई हितां थिए। ठीकु आहे। तव्हां उन वीडियो खे क्लिक कंदव। ठीकु आहे। जेका कैंची आहे न, जॾहिं हथ जो इशारो अची रहियो आहे, उनखे तव्हां क्लिक करे हाणे ॾिसो तव्हां लिखियलु आहे ट्रिम टू लेफ्ट ऑफ प्ले हेड। ठीकु आहे। यानी जंहिं पासे ॾांहुं वाइट आहे माने यानी लेफ्ट साइड वारो हिसो कटिजी वञे। ठीकु आहे। इनखे तव्हां क्लिक कंदव त हेॾां वारो हिसो कटिजी वेंदो। ठीकु आहे। हाणे अगरि मां वीडियो प्ले कंदमि त उहा वीडियो ई अध खां प्ले थींदी जितां खां मां कई हुई। ठीकु आहे। अहिड़ी तरह उनखां बाद में तव्हां जेको आहे तव्हांखे विच मां कोई टुकड़ो कढणो आहे। ठीकु आहे। तव्हां चओ था त मुंहिंजी वीडियो जो हे विचों टुकुर न हुजे। ठीकु आहे। उन जे लाइ बि तव्हां वीडियो खे क्लिक करे कैंची में वञी करे ऐं लिखियलु अथव स्प्लिट एट प्ले हेड। ठीकु आहे। उनखे तव्हां जॾहिं क्लिक कंदव त विच तां कट थी वेंदो। ठीकु आहे। उनखां बाद में तव्हां मिसाल केतिरो बि हिसो कटणु चाहियो था, हेतिरो हिसो कटणु चाहियो था त उनखे क्लिक करे तव्हां कैंची में वञी करे लेफ्ट वारो हिसे खे क्लिक कंदव त तव्हांजो जेका वीडियो हलंदी उनजो विचों टुकुर कटियल हूंदो। ठीकु आहे। उहो तव्हां कहिड़ो बि कटे सघो था। जिन्होंने मजबूती से इसरार किया। ठीकु आहे। विचों टुकुर कटिजी वियो। उनखां बाद में आख़िरी जेको हिन में हूंदो आहे कटण वारो, उनखे तव्हां वीडियो खे क्लिक करे, ठीकु आहे, तव्हां चओ था हेॾां वारो हिसो न हुजे, बसि मुंहिंजी वीडियो ई एतिरी थी वञे, त तव्हां कैंची में वञी करे ऐं ट्रिम टू राइट ऑफ प्ले हेड। ठीकु आहे। यानी जंहिं पासे ॾांहुं वाइट आहे उहो कटिजी वञे। ठीकु आहे। उनखे तव्हां क्लिक कंदव त हेॾां वारो कटिजी वेंदो। हाणे तव्हांजी मुकमल वीडियो हेतिरी थी वञे थी। ठीकु आहे। तव्हां कुझु कहिड़ो बि हिन मां कढी सघो था। उनखां बाद में तव्हां टाइटलिंग करणु चाहियो था। ठीकु आहे। वीडियो में त तव्हां छा कंदव, लेयर आहे न, उनखे तव्हां लेयर खे क्लिक कंदव त टेक्स्ट लिखियलु अथव, उन में तव्हां वञी करे फॉर एग्जाम्पल लिखो ठीकु आहे। मां हे टेक्स्ट खणी आई आहियां, कुझु लिखी आई आहियां। ठीकु आहे। उनखां बाद में तव्हां छा कंदव, इन एनिमेशन यानी हीअ जॾहिं अचे त कहिड़े स्टाइल में अचे। ठीकु आहे। झटको ॾेई न अचे त तव्हां इन एनिमेशन में वञी करे कोई बि हिनखे एनिमेशन ॾेई सघो था जंहिं तरीक़े सां हू अचे। ठीकु आहे। उनखां बाद में तव्हां उन ई टेक्स्ट खे क्लिक करे तव्हां आउट एनिमेशन बि ॾेई सघो था, यानी हू कहिड़े तरीक़े सां वञे। ठीकु आहे। उनखे क्लिक करे तव्हां हिनखे कोई बि ॾेई सघो था। ठीकु आहे। उनखां बाद में तव्हां हिनखे उन ई टेक्स्ट खे क्लिक करे उनखां बाद में तव्हां हिनखे कलर ॾेई सघो था, हिनजी फ़ॉन्ट मटाए सघो था। उहो कीअं, जिते ए लिखियलु आहे न, उनखे तव्हां क्लिक कंदव त तव्हां वटि मुख़्तलिफ़ तरीक़नि जूं जेको आहे फ़ॉन्ट्स अची वेंदियूं। ठीकु आहे। तव्हां हिन मां कोई बि हणी सघो था। फॉर एग्ज़ाम्पल मां हीअ थी हणां। ठीकु आहे। उनखां बाद में तव्हां हिन जो कलर बि चेंज करे सघो था, कोई बि हणी सघो था। ठीकु आहे। हिन मां कोई बि लॻाए सघो था। ठीकु आहे। हाणे अगरि मां हिनखे एतिरे करणु, हाणे मां हिनखे प्ले कंदमि। ठीकु आहे। अहिड़े तरीक़े सां तव्हां हिन ते कुझु बि टाइटलिंग, कहिड़ी बि टाइटलिंग करे सघो था।